सभई महबूबा हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत जिए सिंध अवां सभई महबूब शामिल थी विया प्रोग्राम में। लख लाइक डॉक्टर अब्दुल गफ़ार जूणिजो साहब शामिल थी विया, भेण शमा कीरियो शामिल थी विया, अज़ीज़ डेरो भी असांजे प्रोग्राम में शामिल थी वियो, मुमताज़ आंदल सुमरो भी असांजे प्रोग्राम में शामिल थी वियो, अली हबीब रतड़ वो भी असांजे शामिल थी वियो प्रोग्राम में, शहाबुद्दीन जलालानी उहो बि असांजे प्रोग्राम में शामिल आहे, नकाश बलोच महबूब उहो बि अची वियो आहे, क़ुर्बान अली ॾाहाणी उहो बि अची वियो आहे, उनजी वॾी महिरबानी, मंज़ूर जमाली सऊदी अरब खां उनजा लख लाइक, सिकंदर अली साईं उहे बि अची विया आहिनि, डॉक्टर अब्दुल गफ़ार हासी सदा मौजूदु, थकल ॾाढो आहियां पर काफ़ी दोस्तनि मैसेज कया, पैगाम मोकिलियऊं त बाबा गैप अची वियो आहे। मूं उते बि प्रोग्राम करण जी कोशिशि कई, हिकिड़ो प्रोग्राम मूं कयो पर उनखां पोइ थियो ईअं त किन इलाइक़नि में सिग्नल न हुआ, किथे कहिड़ा मसइला हुआ, उन जे करे। हा बाबा पढ़ां थो मंज़ूर जमाली मां, मोहलत तव्हां वटि कान्हे का, बिल्कुलु साईं फ़ताह भुट्टो, वसीम फ़ताह भुट्टो, कमर मल्लाह प्यारो, प्यार अली चांडियो, हक़ अबा, शहाबुद्दीन हक़ बाबा, इरशाद साईं बिस्मिल्लाह, इरशाद सुमरो साईं, राशिद लतीफ़, काफ़ी दोस्त अची विया आहिनि। हाणे अॼु मुंहिंजो आहे मूड त ईद जो शायदि टियों ॾींहुं आहे, असांजी जाओ मरतो मुल ईद सा सां सूअ वरिती सूमरा, वही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, सिकण कया शहीद मारू जे मलीर जा। सो ईदूं दोस्त ईदुनि में मसरूफ़ हूंदा। ऐं मूं हिकिड़ो 5-6 साल अॻु में मकालो लिखियो जेको तमामु घणो छपियो, इलाही सारनि अख़बारुनि रिसालनि में छपियो, ऐं उन में उहो दरअसल रिसालो सिंध टीवी न्यूज़ जे लाइ मूं लतीफ़ साईं ते डॉक्यूमेंट्रियूं ठाहियूं हुयूं। सो उहा स्क्रिप्ट हुई, तंहिं करे उन में को मूं आहे त तफ़सीली 10 एपिसोड हुआ, उहे मूं जोड़िया हुआ, ठाहिया हुआ सिंध टीवी न्यूज़ ते, तंहिं करे उहो तफ़सीली त आहे, पर उन में कुझु शयूं मुख़्तसिर करे मूं पेश कयूं आहिनि, उन में लतीफ़ साईं जी सवान आहे, तंहिं करे आउं चाहियां थो त उनखे बिस्मिल्लाह करे पढ़ां। साईं जमाली लव यू टू, वॾी महिरबानी। दोस्तनि जा नाला कमेंट पढ़ी न सघंदुसि छाकाणि त आउं हेॾां मकालो पढ़ंदुसि, उन जे करे कमेंट न पढ़ी सघंदुसि। जेके कमेंट ओॾी महिल मूं वटि मौजूदु हूंदा त उनजा जवाब ॾेई सघंदुसि, न त वरी सुभाणे उन्हनि जा सभिनी दोस्तनि खे जवाब बि ॾिबा। ऐं आउं हीउ मज़मून जेको लिखां पियो, जेको पढ़ां थो, उहो दरअसल मूं 12-15 किताब पढ़िया हुआ, ऐं हीअ को हतमी या का पंहिंजो दाइमी ही तहक़ीक़ कोन्हे का, ज़ाहिर तहक़ीक़ूं हलंदियूं थियूं रहनि, खोड़ सारा मुग़ालता आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि, उहे बि आहिनि, पर मूं जेके किताब ॾिठा उन में लतीफ़ साईं जो तसौफ़, लतीफ़ साईं जी सवानय, लतीफ़ साईं जा ॿिया जेके पासा हुआ उन्हनि खे मूं कोशिशि कई त उहा कवर कयां। हीउ ज़िक्र ऐं इब्तिदा करियां थो, पाणे पसे पाण खे पाणे ई महबूब, पाणे ख़ल्क़े खूब, पाणे तालिब तन जो बैतायो। शुरूआत में उनवान आहे मकाले जो, दुनिया जो अज़ीम मुफ़क्किर शाइर ऐं सूफ़ी हस्ती हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। सवाने ते जेको मूं इब्तिदा कई आहे, उहा कुझु आवाज़ु मुंहिंजो कीअं पियो अचे, दोस्त जेको आहे सो को कमेंट ॾे। हीउ ज़िक्र उन अज़ीम मुफ़क्किर ऐं सूफ़ी हस्तीअ जो आहे जंहिं कसरत, वहदत ऐं कुल खां वेंदे जदीद साइंसी, समाजी, माबदुल तबियात जे राज़नि जूं मंज़िलूं तय कयूं ऐं इंसान ज़ात खे दानिश जे समुंड मां अणगणिया हीरा ऐं मोती मुयसरु थी रहिया आहिनि। साईं गुल हसन कलमती बि अची वियो आहे। हीउ मूं मज़मून लिखियो हुयो, तक़रीबन 5-6 साल अॻु जो मज़मून आहे। अॼु जेकॾहिं को दोस्त अची वियो, लतीफ़ साईं जो को मुफ़क्किर अची वियो, उन जो को अची वियो त उनखे लाइन ते वठी वठंदासीं। एसि ताईं हीउ मज़मून पढ़ां थो। मोहम्मद सुलेमान वसाण, साईं भले आयव, जी आयव, सदा आयव। मिठा अॼु सभई दोस्त मसरूफ़ आहिनि, एहसान अली रिंद बि अची वियो आहे, मसरूफ़ आहिनि, तंहिं करे मोहम्मद सुलेमान अॼु मूं हिकिड़ो मज़मून लिखियो हुयो, शायदि सिंध सलामत ते बि उहो रखियलु आहे, उहो मज़मून 4-5 साल अॻु में लिखियो हुउमि, काफ़ी उहो छपियो, अख़बारुनि खणी उहो छपियो। सो अॼु उहो चाहियां थो त पढ़ां, ऐं काफ़ी ॾींहं विच में अची विया ऐं गैप अची वियो। सो असां ज़िक्र करे रहिया आहियूं काइनाती मुफ़क्किर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, जंहिंजी शाइरी ऐं फ़िक्र
असर ऐं तासीर, दर्द ऐं पीड़ा, जिदोजहद ऐं तब्दीली, इंसानी वक़ार, जियापी ऐं ख़ुशहाली तोड़े आलमी बराबरी जो हिकु अज़ीम ऐं अणखुटंदड़ खज़ानो आहे। आवाज़ घटि आहे प्यारा, आवाज़ शायदि मुंहिंजो घटि आहे छाकाणि त थकल आहियां। आबिद अली चांडियो, आवाज़ उमेद आहे तव्हां ताईं पहुचंदो हूंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जनम 1689 ईस्वी बे मुताबिक़ 1101 हिजरी में पुराणी हैदराबाद ऐं हाणे मटियारी ज़िले में हाला तालुके जे ॻोठ भईपुर, हाणे उन ते बि थोरा इख़्तिलाफ़ आहिनि मुहक़िक़नि जा, पर बहरहाल जेको हाला हवेली जे भर में हो उते हिन शाइर काइनात जो ज़हूर थियो। हिन ॿार जंहिं कुनफ़ यकून खां बि अॻु हिन धरती आलमियत सां प्यार जो पेच चढ़ायो हुयो, तंहिंजी कंहिंखे कल हुई त हू हर दौर जो इल्मुल इंसान, एंथ्रोपोलॉजिस्ट, इल्म फ़ल्कियात, मुआशियात, मेडिकल ऐं नेचुरल साइंस समेत दुनिया जी मिड़नी इल्मनि जो धणी थी बीहंदो। लतीफ़ साईं जे शुजरे ऐं पीढ़ीअ जी तारीख़ वरजाइबी त संदसि सिलसिलो हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वञी मिले थो। लतीफ़ साईं जो असुल नसुल को दरावड़ी न हुयो, पर लॻे ईअं थो त कंहिं वाचूड़ी जी मिटी मुंहं जे दड़े वटां उॾामी वञी हिरात पहुती हूंदी, जो संदसि वॾनि मां सैयद मीर अलीअ खे मुंहं जे उन मिटीअ सिंध ॾांहुं लॾे अचण लाइ मजबूर कयो, जेको पाण वॾी दानिश जो धणी हुयो ऐं अमीर तैमूर जे ज़माने में तमामु वॾो नालो कढियईं। अहिड़ी तरह मीर अलीअ जे नसुल मां लतीफ़ साईं मीरण पोटनि सैयदनि मां शाह हबीब जो फर्ज़ंद सैयद अब्दुल क़ुद्दूस शाह जो पोटो ऐं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो पड़पोटो हुयो। सिंध में लतीफ़ साईं जे शुजरे लाइ हीअ मालूमात मिली आहे। शाह अब्दुल लतीफ़ पुटु सैयद हबीब शाह, पुटु सैयद अब्दुल क़ुद्दूस, पुटु सैयद जमाल, पुटु सैयद अब्दुल करीम बुलड़ी वारो, पुटु सैयदुल्लाह खां वेंदे मीर अलीअ ताईं पहुचे थो। लतीफ़ साईं वॾनि सुखाउनि खां पोइ पैदा थियो हुयो। शाह हबीब जूं 2 शादियूं हुयूं। वॾी घरवारीअ मां हिकु शहज़ादो पहिरियां बि पैदा थियो हुयो, जंहिंजो नालो पिणु अब्दुल लतीफ़ रखियो वियो हुयो, पर उनखे मालिक हक़ीक़ी नंढे हूंदे ई पाण ॾांहुं सॾाए वरितो। शाह हबीब खे ॿी घरवारीअ मां हिकु ॿियो शहज़ादो ॼाओ, जंहिंजो नालो जमाल शाह रखियो वियो, ऐं वरी पहिरीं घरवारीअ मां शहज़ादो पैदा थियो, जंहिंजो नालो रखियो वियो शाह अब्दुल लतीफ़। हीअ ई उहो लतीफ़ साईं हुयो जंहिंखे अॻिते हली आलमी मुफ़क्किर बणिजणो हुयो। लतीफ़ साईं जो बालकपण उहो कीअं हुयो? लतीफ़ साईं जनम खां ई निरालो हुयो, ॼण त फितरत खां कुझु वठी आयो हुजे। पूर पवंसि त वञो भिटुनि में वेहो रहे, ऐं जे वरी ख़्यालु अचेसि त वञो घाटनि वणनि जे विच में फितरत सां मुखिया मेल थिए। ही का नादानी ऐं रुॻी दीवानगी न हुई। हिन ॿार वटि अहिड़ी का शक्ति हुई जा ॿियनि ॿारनि वटि न हुई। लतीफ़ साईं बचपन में का अहिड़ी रांदि रहण पे चाही जा रांदि ॿिया ॿार नथे खेॾी सघिया। तर में को बि अहिड़ो न हुयो जेको लतीफ़ साईं वारी रांदि खेॾी सघे। ॻोठ जा ॿार त बसि आम ॿारनि वांगुरु हुया, तंहिं करे फितरत जे हुस्नाकिन वारी इहा रांदि लतीफ़ साईं फितरत सां ई खेॾण लाइ निकिरी वेंदो हुयो। सैयद हबीब शाह जा सभु कम रहिजो वञनि, लतीफ़ साईं जो निकिरे त मोटण जो नालो ई न वठे। खेसि अलाए त कहिड़े कहकशाईं साड़ जी तलाश हुई, जो अॻिते हली चयईं, साड़ संदो तन गागाए घिड़नि जे। हिन ॿार जे अंदर में का अहिड़ी सोढ़ हुई जा कंहिं फितरी विशालता लाइ मांदी हुई। तॾहिं त खेसि ॻोठ जा घर ऐं माण्हू बि सोढ़ा थिए लॻा। तंहिं करे लतीफ़ साईं जो घणो वक़्तु जंगलनि, बरपटनि ऐं फितरी मंज़रनि मंझि अकेलाई वारी हालत में गुज़रंदो हुयो। हू नंढपिण खां ई इब्तिदा ऐं इंतिहा जा अज़ीम सुवाल खणी उन जे जवाबनि जी तलाश में सरगर्दा हुयो। जित आहे न आहे का इहो खाके जो ख़्यालु, जानिब जो जमाल पसणा ई परे थियो। लतीफ़ साईं जी तालीम। लतीफ़ साईं लाइ मशहूरु कयो वियो त पाण जॾहिं उस्ताद मियां नूर मोहम्मद भट्टीअ वटि पढ़ण लाइ वेठो त लतीफ़ साईं अलफ़ खां अॻिते पढ़ण खां नाबुरी वारे छॾी ऐं चयाईं त अलफ़ खां अॻिते कुझु बि न आहे। अहिड़ी सूरत हाल खां पोइ संदसि उस्ताद आख़ून साहिबु अहिड़ो अहवालु अची शाह हबीब सां कयो, जंहिं लतीफ़ साईं खे चुमंदे चयो, पुट तूं हक़ ते आहीं, पर ज़माने में सबक़ु ॾियण जो इहो ई तरीक़ो आहे।
तंहिं करे चयो थो वञे त लतीफ़ साईं कंहिं वटि बि न पढ़ियो ऐं उमी हुयो, जो इल्मु हुयुसि सो ख़ुदाई ॾात हुई। अकुल ऐं फ़हम इन करे बि इहा ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहे जो जेकॾहिं लतीफ़ साईं अणपढ़ियो हुयो त हू पंहिंजे तड़ ॾाॾे शाह करीम बुरड़ी वारे जो सिंधी कलाम, मौलाना जलालुद्दीन रूमी जी मसनवी रूमी ऐं क़ुर पाक हर वक़्तु पाण सां कीअं रखे हा। सम्झ में अचे थो त खेसि सिंधी, अरबी, फ़ारसी ऐं हिंदुस्तान जे केतिरनि ई ॿोलियुनि ते उबूर हासिलु हुयो। किन धुरनि जो त इहो बि ख़्यालु आहे त लतीफ़ साईं भॻती तहरीक जो आख़िरी रोशन सितारो हुयो, जो हुन भगत कबीर जे कलाम जो बि भरपूर मुतालियो कयो। लतीफ़ साईं जे दौर में फ़ारसी सरकारी ज़बान तौरु इस्तेमाल में ईंदी हुई, पर पाण अज़ीम वतन परस्त हूंदे सभई ॿोलियूं ॼाणण बावजूदु कॾहिं बि कंहिं धारे किसे खे पंहिंजी शाइरी ऐं फ़िक्र जो हिसो नथो बणाए, एतिरी हद ताईं जो हू पंहिंजे वतन जे माण्हुनि खे चङी तरह आगाही ॾिए थो त जे तूं पारसी सिखें त ॻोल्हो तूं ग़ुलाम। लतीफ़ साईं जे कलाम में कतब आंदल आयतूं, हदीसूं, अरबी तोड़े फ़ारसी ऐं हिंदी मुहावरा जेके तमामु घणे थोरे तइदाद में आहिनि, इहो ॿुधाइनि था त तमामु वॾे पढ़ी लिखी हस्तीअ जो मालिक हुयो। जे ईअं न हुजे हा त हू कुन फयकून लाहद जे अहम नुक़्तनि ते बहस न करे हा। लतीफ़ साईं जी जवानी ऐं मिजाज़। शाह हबीब जे पाक ऐं मुक़दस किरदारु अरगूननि जे हिकु मुअज़्ज़िज़ ख़ानदान मिर्ज़ा मुग़ल बेग खे तमामु घणो मुतासिर कयो हुयो। तंहिं करे बीमारी बड़ी जी सूरत में शाह हबीब खे दुआ लाइ अर्ज़ु कयो वेंदो हुयो। हालांकि मिर्ज़ा ख़ानदान में सख़्तु परदेदारी हूंदी हुई। हिकु दफ़े मिर्ज़ा मुग़ल बेग जी न्याणी बीमार थी पई त शाह हबीब खे दुआ लाइ अर्ज़ु कयो वियो, जंहिंजी पिणु तबियत नासाज़ हुई। सो पाण पंहिंजे शहज़ादे खे मिर्ज़ा मुग़ल बेग जे घर मोकिलियऊं। जॾहिं लतीफ़ साईं मिर्ज़ा जी न्याणी जी चीच हथ में झले चयो त जंहिंजी चीच सैयद हथ में तंहिंखे लहर न लोॾो, त उन ते मिर्ज़ा मुग़ल बेग तपी बाहि थियो ऐं शाह हबीब जे ख़ानदान सां दुश्मनी ते लही आयो ऐं नेठि शाह हबीब खे कोटड़ी जा माॻ छॾणा पिया। ऐं होॾां लतीफ़ साईं जंहिं बेमिसाल हुस्न खे ॾिठो त मिजाज़ी हासिलात जी तड़प खेसि वेहणु किथे थिए ॾिनो। हूअं बि जोबन हर इंसान वटि महिमान थींदो आहे ऐं जवानी जूं अलमस्तियूं मिड़िनी वटां थी गुज़रंदियूं आहिनि, पर लतीफ़ साईं जो जोबन ऐं जवानी अहिड़ी न हुई जीअं आम माण्हुनि जी थींदी आहे। मिर्ज़ा मुग़ल बेग जी न्याणी जी सैयदा बेगम लतीफ़ साईं जे काइनाती इश्क जो हिकु ॾाको हुयो। हुन जो इश्क बिना ॿियो निरालो ऐं अनोखो, जेको अहिड़ो जो कंहिंखे तकिड़ो सम्झ में न अचे। जी सैयदा बेगम जी ख़ूबसूरत चीच त महज़ काइनात जे राज़नि ते आयल कुल्फ़ जी कुंजी हुई। सो लतीफ़ साईं मिजाज़ जी उन कुल्फ़ खे खोलण वारी तड़प में उन कुंजीअ जी तलाश लाइ निकिरी पियो। मिजाज़ में अहिड़ो कुझु नज़र आयुसि जो लतीफ़ साईं जी तलाश इंतिहा उनखे छुहण लॻी। वैरागी, कापड़ी, बेखारी, लांगोटियो, कन कट, कनोटियो, कन चीर थियण जे मुशाहिदनि लाइ जोगिन सां जीव अड़ाए अची पंध में पियो। ॻाल्हि वरी बि साॻी, पंधु खुटे ई न, पर पोइ बि हलंदो वियो ऐं पुछंदो, सम्झंदो ऐं मुशाहिदा माणींदो वियो। हाओ हाणे सम्झणु लॻो त जोगी जमाली हुजनि, तोड़े जलाली, लाहौती हुजनि, तोड़े वैरागी, कापड़ी हुजनि, तोड़े बैरागी, बाबू हुजनि या बेखारी, नांगा हुजनि या सामी, आदेसी, सन्यासी या महेसी, पर उनखां सवाइ जीअणो न आहे। वटन वेठी आहियां, ॾिसियो कीअं न ॾिसां, जंहिं जेहो ई न आहे कयो, साका सूंहं संधिया, पसियो कीअं न पसां, ऐं न जीअंदी उन रे। सांदा 3 साल जोगिन सां जीव अड़ाए गंजे डूंगर खां सपड़ सखीअ ताईं जा पेचरा भेचे नंगर नंगर घुमी ॾुखनि दर्दनि पीड़ाउनि महरूमिन फितरत जा मुशाहिदा माणे अची मखदूम मोहम्मद मुइन सां ठटे में मिलियो, जंहिं लतीफ़ साईं जे दर्द खे सम्झंदे खेसि नसीहतूं करे वापसि हबीब शाह ॾांहुं मोकिलियो। ऐं पोइ हसीन चीच वारी जी सैयदा बेगम सां लाऊं लधाई ऐं मिजाज़ जूं मौजूं बि पार उकरी थक भञी सिंध जी मिटी मां जनम वठंदड़ आलमी मुफ़क्र लतीफ़ साईं फ़िक्र जे नए पंध जो राही थियो। लाऊं बि कीअं लधाई, सा बि हैरत में विझंदड़ ॻाल्हि आहे। कुदरत जा कम ईअं थिया जो दल ज़ात जे चोरनि मुग़ल मर्दनि खे घर में न ॾिसी संदसि अल्लाह तलह ॿुहारे विया। मुग़लनि खे जॾहिं ख़बर पई त हथियार खणी राॼ वठी चोरनि पुठियां पिया, लतीफ़ साईं बि महल न विञाई ऐं लठ खणी अची गॾियुनि। सम्झाई थिए त पाड़े जी परूड़ बि थींदी ऐं मन महबूब जे माइटनि वटि अगाम जी सघां ऐं महबूब खे बि परूड़ पवे त मन पिरी ईअं पुछनि त हीअ क़ुर्बानी कंहिं कई।
पर मुग़ल जेके लतीफ़ साईं ते अॻई बाहि थियल हुआ तिन हिन आशिक ज़हर पिया खां ॾुखिय वेल में बि मदद न वरिती ऐं पोइ हुन झेड़े में मारिजी विया ऐं वञी हिकिड़ो नंढड़ो छोकिरो गोलो बचियो। साईं आर्टिकल तारिक हयात लाशारी साईं आर्टिकल पढ़ी वठां त पोइ कमेंट खे बि ॾिसी था वठूं। छा आहे तव्हां पढ़ां पियो त वरी कमेंट ॾांहुं मुंहिंजो तवजह कोन्हे को, माफ़ी थो वठां हुन जे लाइ। सभई मारिजी विया ऐं वञी हिकु नंढड़ो छोकिरो गोलो बचियो। तंहिं बद मुग़ल औरतूं शाह बि वटि मेड़ खणी पहुतियूं। लतीफ़ साईं खे पंहिंजो मिजाज़ मिलियो। जॾां कर थियाम साञा सुपेरनि जी, तॾां कर तिर जेतिरो हिकु वेल में विसरियाम, अंदरि रूह रहियाम सॼण ओताकूं करे। हक़ीक़त जो सफ़र, भिट वसाइण ऐं साणस अदावतूं, इहे टाइटल आहिनि, सब टाइटल आहिनि मुंहिंजे हिन आर्टिकल जा, सब टाइटल आहिनि। हक़ीक़त जो सफ़र, भिट वसाइण ऐं साणस अदावतूं। जोगियुनि सन्यासिन ऐं कापिड़नि सां सांदह 3 साल जबलनि जा गूनागून पंध पुॼाए लतीफ़ साईं न रुॻी पंहिंजे लिंगन ऐं लहम जो इम्तिहान पास कयो, पर फितरत जे हसीन ऐं ओखनि मंज़रनि जा मुशाहिदा माणे पंहिंजी गोदड़ीअ में अदम जा ख़ज़ाना मेड़े मोटियो। अदम त मिलियुसि, पर वजूद जो सफ़र त बहरहाल पुठि छॾण वारो न हुयो। हूअं बि अदम ऐं वजूद जी जंग बिन्या अड़ांगी हुजे थी, हुअण ऐं न हुअण जी ख़ौफ़नाक जंग। तीरथूं ऐं तकिया, गंजो डूंगर ऐं हाड़ो जबल, लखपत ऐं गिरनार, लाहूत ऐं लामकान, हिंगलाच ऐं जैसलमेर, काबिल ऐं कंधार तोड़े केच जा पंध त महज़ अदम जे सफ़र जा निशान हुआ। इहो बेख़ुदीअ जो पंथ हुयो ई, पर हिकु अज़ीम फितरी तजुर्बो बि। पर कारज सा ॻाल्हि लतीफ़ लाइ वॾो सुवाल हुई। तॾहिं त सन्यासिन ऐं जोगियुनि सां अणबणत थियसि ऐं हेकलियाई हलण जी कयाई। हेकलियाई हेल पूरी दसि पुन ॾे, आॾा डूंगर लकियूं ऐं सूरियूं सुॼनि सेल, त कर ॿेली आहिनि ॿेल, सूर पिरियां जा साण मूं। ठटे खां थींदो मखदूम ठारे सां रिहाणियूं कंदो, बर बहर ऐं जबल झाॻींदो, काइनाती सूंहं सां सरशार थींदो, नेठि अची ॻोठु रसियो, जिथे खेसि पंहिंजो मिजाज़ यानी सैयदा बेगम जी चीच हमेशह लाइ मिली। मिजाज़ जा थक त भॻसि, पर असुल मंज़िल जी तड़प रुॻी मिजाज़ ते माठी थियणी किथे हुई ऐं अलाए छा खणी आयो हुयो झंगलनि जबलनि ऐं बरपटनि मां, जो हिकु तरफ़ त संदसि फ़िक्री मुरीद थियण लॻा त ॿिए तरफ़ भिटाई ख़िलाफ़ साड़ ऐं कीने वारा बि पैदा थी पिया हुआ। ऐं पाण चयईं, चात पाए चित में सनो कतियो जिन, तन जो सराफ़न दुको ई दाख़िल ना कयो। मन में मेर रखण वारा तोड़े जो ॾेखाव लाइ खणी केॾो बि पाण खे अमुल करे पेश कनि, पर हुते जिथे तोर थियणी आहे उते अॻामण लाइ मन अछो उजरो घुरिजे थो। तंहिं करे जिन मन में मोहबत रखे पाण खे अबरो सबरो ऐं निवड़त वारो करे पेश कयो, उहे अॻामिजी विया जो हुन सराफ़ वटि रुॻी मोहबत खे महानता हासिलु आहे। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तन जो सराफ़न अण तोरे ई अघायो। हाओ लतीफ़ ॾुखनि पेचरनि वारे पंध तां मोहबत जो अज़ीम ऐं काइनाती सबक़ु सिखी आयो हुयो। तॾहिं त जिॾां ते नेण खयईं तिॾां ते महबूब साम्हूं आयुसि, जिॾां करिया नज़र तिॾां साहिब साम्हूं। संदसि अज़ीज़नि मां मुतलवी वारनि अजनाणी सैयदनि मखदूम नूह जे औलाद मां पीर पंज पाग ऐं मियां नूर मोहम्मद कलड़ो खे कहिड़ी कल हुई त लतीफ़ साईं लाहद अखियूं ॾिसी आयो हुयो। हिन अदम जे ओड़ाह जा पंध भेचिया हुआ। हू सूफ़ी शाह इनायत जे अज़ीम शहादत जो साखी हुयो। हुन सिंध ते धारियनि घोड़नि जूं हिणकारूं अखियूं ॾिठियूं हुयूं ऐं हिन सिंध समेत आलम जे अज़ली दर्दनि खे सम्झी वरितो हुयो। हुन जी हिकु हथ में अदम ऐं ॿिए हथ में वजूद हुयो। जिथां तंबूरे जूं तारूं सिरजी रुॻी तूं जा आलाप छेड़े रहियूं हुयूं ऐं मां न हुई। तन तस्बी बणिजी चुको हुयो ऐं मन मणियो, दिलि दंबूरे जो रूप धारियो हुयो ऐं तंदूं वहदत जे वायनि सां काइनात जी हिकिड़ाई जी प्रचार करे रहियूं हुयूं। हाणे जॾहिं निंड बि इबादत बणिजी पई हुई, तॾहिं अजनाणी सैयदनि मखदूमनि ऐं मियां नूर मोहम्मद खे केरु सम्झाया हा त हिन जूं अदावतूं लतीफ़ सां न, पर हिकिड़े विजदान, हिकु अलमस्ती ऐं हिकु वहदत सां अदावतूं हुयूं, जंहिं वहदत जो हू पाण बि हिसो हुआ। वहदत तां कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो, ॿोली ॿी मभुल, हू हुला चो हुल बिला संदो सॼणे।
भला जे ईअं न हुजे हा त भिटाई साईं नूर मोहम्मद कलोड़े जे ॾिंगे घोड़े ते बिना लगाम जे कीअं सुवारी करे हा ऐं पीर पंज पाग भिटाई जे फ़क़ीर खां कुतो फुरे भिटाई सां जंग जूं तयारियूं करे ऐं नेठि पंहिंजे ख़लीफ़े इस्माइल जे चवण ते शर्मसार ऐं पिशेमान कीअं थिए हा ऐं हा अॼुकल्ह भिटाई महज़ को आम माण्हू हुजे हा त बीबी लाल जा भाइर जेके भिटाई जा ई अज़ीज़ हुआ उहे कॾो को भिटाई जे वजूद खे फना करे वञनि हा। हू कंहिंसां दुश्मनियूं करे रहिया हुआ, कंहिंखे गबा गबा करण ते घुरियाऊं उन अज़ीम इंसान खे जेको अॻई गबा थियल हुयो। सर ढूंढियां धड़ न लहां, सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर न आहे, हथ करायूं आंगुरियूं विया कपजी कां वहदत जी विहां जे विया से वढिया। हू त हिकिड़ाई वारे विसाल ते वियल उहो आशिक़ हुयो जंहिं लाइ सूरी सिंगार बणिजी चुकी हुई, मोटण संदसि लाइ मेणो ऐं कुसण मां करार ते वरिताईं। सो अहिड़े अज़ीम इंसान सां दुश्मनी को जुगायो थो कंहिंखे। सूरी आहे सिंगार अॻई आशिकनि जो, मुड़ण मोटण मेणो थिया निज़ारी निर्वार, कुसण जो करार अॻई असुल आशिकनि खे। हाओ शायदि लतीफ़ साईं जा नेण प्रिय सां अटकियल हुआ, तंहिं करे त सूरी चढ़ी बि सरहो पिए थियो। सरहो छा, सूरी त हुन लाइ सेज बणिजी पई हुई। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनरा, जिल लॻा नेण त सूर्या ई सेज थी। हू मौत सां मोहबत करण वारो बणिजी पियो हुयो। तॾहिं त लतीफ़ साईं सां जंग ऐं खेसि क़त्लु करण जा इरादा रखंदड़ माण्हू अनेक साज़िशुनि जे बावजूदु नाकाम थी थिए विया ऐं नेठि हिन आलमी शाइर उन भिट खे पंहिंजो आसन बणायो जंहिं ते हू कॾहिं फ़क़ीरनि त कॾहिं तन्हाई में अची गौर फ़िक्र कंदो हुयो। भिट जिते वारीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न हुयो, उते लतीफ़ साईं फ़क़ीरनि समेत पोरिय में लॻी वियो हुयो। परे खां मिटी ढोए किरक वारीअ खे रहण जोॻो बणायईं। हालांकि माण्हू मथसि खिलिया, पर लतीफ़ साईं उन वारीअ खे उन लाइक़ु बणायो जो उते हिकु हुजरो मस्जिद ऐं माउ पीउ लाइ जाइ जोड़ायईं ऐं फ़क़ीरनि खे जायूं जोड़ण लाइ निशान कढी ॾिनई। अहिड़ी तरह वारीअ जे भिटुनि ते हिकु अज़ीम आलमी मुफ़क़िर जो ॻोठु जुड़ी पियो। ॻोठु छा, सिंध जे हज़ारे सालनि जे माज़ी ऐं हज़ारे सालनि जे मुस्तक़बिल जो हिकु अहिड़ो फ़िक्री मर्कज़ जितां सिंध खे अॻिते घणो अॻिते आलमी अमुन ऐं ख़ुशहाली जो सफ़र करणो आहे। कंहिं थे ॼातो त वारीअ जो इहो दड़ो सिंध ऐं आलमी इंसानियत जे शानदार तरक़ीअ जी ज़मानत बणिजी सॼी दुनिया खे सॾु करे अमुन आज़ादी तरक़ी बराबरी इज़त वक़ार ऐं जापे जा गुल आछींदो। शाह हबीब जी वफ़ात ऐं पोइ भिटाई साईं रिश्तनि जे हवाले सां छो रोशिनो थियो। मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि थियो ईअं जो लतीफ़ साईं जे वालिद साहिब सैद हबीब शाह वफ़ात कई। लतीफ़ साईं तॾहिं कोटड़ीअ में हो। खेसि पीउ जो न्यापो पहुतो त हीउ वक़्तु पछाड़ी जो आहे ऐं तूं हली पंहिंजे वालिद साहिब जो मुंहुं ॾिस। तंहिं ते लतीफ़ साईं चयो त अबे खे चओ त अरमान न कर, आउं तो वटि आहियां, तुंहिंजी पुठीअ थो अचां। मूं हीउ नज़र कयो आहे त अलाह ताला जी मर्ज़ीअ ते ॾुख कीन कंदुसि, सो जे हली अबे खे ॾिसंदुसि त दिलि झले कीन सघंदुसि ऐं पंहिंजो वाइदो भञी वेंदुसि। ॿियो त अबे खे चइजि त मुंहिंजे जनाज़े जो गुस्ल बि उते थींदो ऐं चइजांइसि त माण्हुनि खे हुकुम ॾेई छॾियो त तोखे भिट शाह ते महमूद शाह जी सेरांदी खां रखनि, जो मुंहिंजी जाइ संदसि पेरांदी खां आहे। यादि रहे त महमूद शाह भिटाई सरकार जे ख़ासि मुरीदनि मां हो ऐं हबीब शाह पुट जे सनीअ खां पोइ खेसि कासिद हथां हीउ बैत चवाए मोकिलियो हुयो। कंहिं जंहिं नीअं गता जो वाझाईंदे न वरो, जेकी मोए कंदा सो जानब करियो जरे। ऐं मोट में लतीफ़ साईं पंहिंजे बाबा ॾे हीउ बैत ॾियारे मोकिलियो। मतां थिए मलूर की अॻाहीं आहीं, ॾिसण में कर ॾूर हद ॿिन्ही जी हिकिड़ी। ऐं नेठि लतीफ़ साईं जो बाबा सन 1731 में जिस्मानी तौरु सिंध खां जुदा थियो। खेसि भिट ते लतीफ़ साईं जे रोज़े खां कुझु विकुनि ते धरतीअ जे हंज में अबदी आराम लाइ रखियो वियो। अॼु न उताकुनि में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जिय खे जियारीन से लाहोती लॾे विया। मरण आगे जे मुआ से मरी थियनि न मात, हूंदा से हयात जियण आगे से जिया। ऐं लतीफ़ साईं कई साल भिट ते इबादत ऐं रियाज़त सां गुज़ारिया। हिन तंबूरे जूं तारूं छेड़ियूं। लतीफ़ साईं जी मां त अॻई मरी चुकी हुई, त करे भिट ते रुॻी तूं जी तंवार हुई। भिट हाणे फ़िक्र जो मर्कज़ बणिजी चुकी हुई। फ़क़ीर ऐं फ़िक्र वधंदा थी विया ऐं दुश्मन घटि पा। तांजो भिटाई जो हाणे को बि ज़ाहिरी दुश्मन न रहियो हुयो। मिड़ेई संदसि मुरीद थियण जा तामाऊ बणिजी पिया हुआ।
कीअं न थियनि हा। हू जो काइनात ऐं हिकिड़ाई जी इसरारनि खे सम्झी वियो हुयो ऐं संदसि रवश अहिड़ी थी पई हुई जो केरु हुयो जेको संदसि हस्तीअ जो इनकार करे। लतीफ़ साईं जो ज़ाहिरी सूरत जो तस्वर, लतीफ़ साईं जी जेका ज़ाहिरी सूरत हुई उनजो जेको तस्वर आहे उनजे कलाम मां ई खयल आहे, ज़ाहिरा मुहक़िक़नि खयो आहे। पूरे पुने कद, वणंदड़ पेशानी, डिघे नक ऐं कारियुनि बंभोर अखियुनि वारे हिन अज़ीम इंसान जो घणो अरसो ख़ामोशी ऐं गंभीरता में गुज़रण लॻो। लतीफ़ साईं जी पेशानी जो रंग कणकाऊं, अक्सर गेड़ू रंग जा कपिड़ा, मथे में डिघी जमनी टोपी जंहिंखे ताज बि चइजे ओढ़ींदो हुयो, पर उन मथां बि कपिड़े जा वर ॾेई छॾींदो हुयो। पूर पवंदा हुअसि त जुती बि पाईंदो हुयो, न त पहिरें उघाड़ो किश्तो कुल्हे में विझी निकिरी पवंदो हुयो। भिटाई इंतिहाई सादगीअ जो धणी हुयो। संदसि इस्तेमाल जूं शयूं ॾिसी अॼु जो माण्हू बहरहाल हैरान थी वञे थो त जंहिं शख़्स अॻियां वक़्त जा हुक्मरान सिर निवाइनि ऐं जंहिं लाइ बेशुमार मुरीद ऐं फ़क़ीर जान फिदा कनि, उहो शख़्स एतिरो सादो थी सघे थो। ईअं छो न हुजे हा। लतीफ़ साईं भिट ते हूंदे बि पंध में हूंदो हुयो। इहो पंधु जिस्मानी न पर फ़िक्री पंधु हुयो। जॾहिं तंबूरे जूं तारूं छिड़ंदियूं हुयूं त भिट धणी पंहिंजे ख़्यालनि में महफ़िल खां घणो दूरि हलियो वेंदो हुयो। संदसि ख़्याल हद ऐं लाहद खां टुपी काइनात जा मिड़ई छेड़ा भेचे ईंदा हुआ ऐं भिटाई कसरत, वहदत, हक़, जुज़, कुल, वतन, वेड़ीचन, क़ौमी आलमी दर्दनि जे दरमान थियण लाइ फ़िक्र में फ़ना थी तंबूरे जे तारुनि सां उहे सदाऊं बुलंद करणु लॻो हुयो जेके सदाऊं मिड़नी मज़लूम माण्हुनि जे छुटकारे जूं सदाऊं हुयूं ऐं तसौफ़ खे हिकु नई ऐं बिन हक़ीक़ी माना मिलणु लॻी हुई। ही मूं पीस कयो हो सोरले जी किताब भिट जी शाह तां। लतीफ़ साईं खां अॻु ऐं पोइ जूं हालतूं। लतीफ़ साईं पंहिंजे दौर पाण खां अॻु वारे दौर ऐं मुस्तक़बिल में इम्कानी हालतुनि खां चङी रीति वाक़ुफ़ु हुयो। 1552 ईस्वी में अकबर बादशाह जो सिंध ते कब्ज़ो, 1636 ईस्वी में ईस्ट इंडिया कंपनी जो क़याम, 1648 में मुग़लनि जूं सिंधियुनि सां जंगियूं ऐं गवर्नर मुक़ररु करणु, 1658 में कलोड़नि तरफ़ां मुग़लनि सां मुहरका या वरी 1689 ईस्वी लतीफ़ साईं जे जनम खां पोइ 1719 में मियां यार मोहम्मद कलोड़े जो इंतकाल, 1736 में मियां नूर मोहम्मद कलोड़े जो सिंध ते गवर्नर मुक़ररु थियणु, 1740 ईस्वी में नादर शाह जो सिंध ते हमिलो, 1748 ईस्वी में अहमद शाह दुरानी तरफ़ां हिंदुस्तान ते हमिलो, 1750 में सिंध ते अफ़गानिस्तान जो कब्ज़े खां वेंदे सिंध अंदरि जागीरदारी, ज़मींदारी ऐं पीरी मुरीद सां गॾु लतीफ़ साईं ख़िते जे हालतुनि खां न रुॻी वाक़ुफ़ु हुयो, पर खेसि अहिड़नि हालतुनि जे सबबु ऐं उन्हनि जो इल्मु बि हुयो। लतीफ़ साईं जे कलाम खे पढ़ण ऐं सम्झण खां पोइ पतो पवे थो त उन दौर जे बहरी मुसाफ़िरनि, मलाहनि, मछियरनि, लोहारनि, हारियुनि, मज़दूरनि, धनारनि, फ़क़ीरनि, साधुअनि, मलंगनि समेत ज़िंदगी जे हर तबक़े मुतालिक़ लतीफ़ साईं हिकु एंथ्रोपोलॉजिस्ट वांगुरु मुकमिल ॼाण रखंदड़ हुयो ऐं संदसि शाइरी जा किरदार ऐं फ़िक्र बि उन्हनि तबक़नि जी नुमाइंदगी कंदे नज़र अचे थो ऐं काइनाती राज़नि ते ॻाल्हाइण लाइ बि घणो करे लतीफ़ साईं तमसीली तौरु अहिड़नि किरदारनि ऐं दास्ताननि खे बुनियादु बणाए पंहिंजो कलाम पेश कयो आहे जंहिंमें ॿिया त कई माणक मोती मिलनि था, पर उन दौर जी समूरी तारीख़ ऐं समाजी तौरु सियासी ज़िंदगी साम्हूं अची वञे थी। लतीफ़ साईं जा हाणे सुरनि ते थोरो थोरो मूं ॻाल्हायो आहे ऐं कोशिशि करियां थो त उनखे शॉर्ट करे ॻाल्हायां। लतीफ़ साईं जा सुर, तसौफ़ ऐं फ़लसफ़ो। लतीफ़ साईं जे फ़िक्र जो तकिड़ो निबेरो करणु फ़िलहालु कंहिंजे बि वस जी ॻाल्हि न आहे, पर पोइ बि संदसि फ़िक्र जा जेके कणा माण्हुनि ते पहुता आहिनि या अकाबरनि तरफ़ां सम्झाइण जी कोशिशि कई वई आहे, उहे ई हैरान करे छॾण जे लाइ काफ़ी आहिनि। इहा कहिड़ी न अजब जी ॻाल्हि आहे जो असां वटि तसौफ़ समाज खां लातालुकी, आश्रम अॾे मुख़्तलिफ़ नशनि में अलूट रहणु, गेड़ू कपिड़ा पाए ज़ालिम ऐं मज़लूम खे साॻी अख सां ॾिसणु ऐं हर हवाले सां ग़ैर समाजी ज़िंदगी गुज़ारण जो नालो ई वञी सूफ़ीज़म रहियो आहे। पर लतीफ़ साईं उन क़िस्म जे सूफ़ीज़म जो इनकारी हूंदे समाज खे तब्दील थियण लाइ उकसाए थो, जेको ई हक़ीक़ी तसौफ़ आहे। कल्याण, सुर कल्याण, पहिरियों सुर आहे कल्याण। हिन सुर में लतीफ़ साईं लाइ सुख ऐं शांती दरअसल सूर्य ते चढ़णु ऐं उनखे सिंगार सम्झणु ऐं अहिड़े शराब पीअण जी सलाह ॾियण लाइ जंहिंमें नशे में अलूट रहण बजाए साजन खे सही सुञाणिजे। न रुॻो इहो, पर लतीफ़ साईं कल्याण में हिकु माहिर डॉक्टर हूंदे जॾहिं हर क़िस्म जे नाअहल अॻवान खे ॾिसे थो तॾहिं खांसि हीअ सदा बेअख़्तियार निकिरियो वञे थी। अंधा हूंदा वेज खल कुॼाड़िया खाईं, असां ॾुखीअ ॾील में तूं प्यारी पेज।
सूरी जिनी सेज मरण तिन मुशाहिदो। पोइ वरी यमन कल्याण। लतीफ़ साईं जो हीउ सुर इंसान जे ज़ाती अख़लाक़ियात जा सबक़ ॾींदे हक़ीक़ी सूफ़ीअ जी सुञाणप कराए थो ऐं सम्झाए थो त ख़वाहिशुनि ते ज़ाब्तो रखणु घुरिजे। न रुॻो इहो पर सचनि समाजी जिदोजहद कंदड़नि ऐं कूड़नि दावेदारनि विच में लीको कढी बीहे थो। ईअं लॻे थो त सुर कल्याण ऐं यमन कल्याण सुख ऐं शांतीअ बदिराए हक़ लाइ विढ़णु ऐं ज़िंदगी लाइ नस्बुल ऐन सेखारण जो दस्तावेज़ आहे। सूफ़ी चाईं सद करीं सूफ़ियुनि इहा न सलाह, काटे रख कुलाह विझ उछले आग में, आहे घणो अगन जो तरस तबीबन कयो वस वेजन तां किरी यकीन थिए। उन खां पोइ सुरखंभात थो अचे। मोहम्मद पली साईं किताब जो नालो कोन्हे, इहो मुंहिंजो लिखियलु मकालो आहे, किताब जो नालो न आहे। सुरखंभात। जॾहिं लतीफ़ साईं जे सुरखंभात में हलिजे थो त भिटाई काइनात जे समूरी सूंहं सां ॻाल्हाईंदे महबूब खे मथां कयो बीठो आहे। हू महबूब सां जल्द मिलण लाइ कवाठ सां ॻाल्हाए थो, सुवारी न हूंदे अरमान थिएसि थो। हिन सुर में लतीफ़ साईं इल्म फ़ल्कियात जो माहिर हूंदे तारनि सियारनि सूरज ऐं चंड ते बहस करे थो। चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न प्रियसी, तूं अछो में राति सॼण नित सोझरा। कसर छॾ कवाठ विखूं विच वधंदियूं, सईं सुपिरियुनि जी विंगी भाए मवाट, छॾ झोरी ॾे झात त हूंदे राति हुत मिड़ूं। हाणे साईं वरी अचे थो सुर सरी राग। मुख़्तसिर मूं हुन ते तबसरो कयो आहे, छाकाणि त तफ़सील में वञिबो त किताब लिखिजी वेंदा ऐं हीअ हुयो डॉक्यूमेंट्री जी स्क्रिप्ट हुई। सुर सरी राग। हिन सुर में लतीफ़ साईं बिना सादे नमूने रूहानी रमज़ूं सम्झाए थो। मेहरान मोलमन मलाहन गवासन ॿेड़ियुनि ग़ुराबनि ऐं जहाज़नि खे अलामत बणाए तसौफ़ जे इंतिहाउनि ते वठी वञे थो ऐं हिन सुर में लतीफ़ साईं पंहिंजो पाण खे सामूंडी इंजीनियर साबित करे थो। से पुॼारा पुरथिया समुंड सेवियो जिन, आंदाऊं अमीक मां ज्योति जवारनि, कान्हे क़ीमत तिन मुल मांग उन जो, व्याजे अमीक ॾे मुंहुं काओ ॾेई, तिन सिपूं सूजे कढियूं पातारा पेही, पसंदा सही अमुल अखड़ियुनि सी, तांगे में ताणे ॿध पंहिंजो तरो, उन में आणे कोन ॾींदी को ॿियो। लतीफ़ साईं जो वरी सुर सामूंडी। उन ते जेको मुंहिंजो मुख़्तसिर तरीन तबसरो आहे। लतीफ़ साईं सुर सामूंडी में समुंड वणजारनि ॿेड़ियातनि ऐं वहुनि ज़ालुनि जो ज़िक्र त करे ई थो, पर हिन सुर में उन्हनि वतन परस्त माण्हुनि जी वार्ता बि बयानु करे वञे थो जेके पंहिंजे देश ख़ातिर जलावतन जा अज़ाब भोॻनि था। संदन वहूं माना ज़ालूं, संदन वहूं हमेशह जा ओसीड़ा भोॻनि थियूं, पर पोइ बि पंहिंजो सत्रु क़ाइमु रखनि थियूं। अहिड़ी तरह हिकु औरत जी अज़मत जो किरदारु त तइ थिए ई थिए थो, पर विछोड़नि जा झोरींदड़ अज़ाब, अचण जा बेसब्र ओसीड़ा, मेलाप जूं मदहोश कैफ़ियतूं बयानु करे लतीफ़ साईं ॼण त नफ़्सियात जो माहिर थियो बीठो आहे। न रुॻो इहो, पर सिंध जे शाहूकार वापार ऐं उन जे ज़वाल जे ज़िक्र सां लतीफ़ साईं मुआशात जी इल्म जो धणी बि थियो बीठो आहे। हिन सुर में सिंध जा माण्हू अजगर जॾहिं समुंड सां छिड़नि था, सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे, नसे तड़होड़ा कन वायूं वणझारनि जूं, सरतियूं सामूंडनि जा अॼु पिणु चिकियम चाक, मारीनम फेराक पाड़े चूं पिरनि जा। सुर सुहिणी। वरी जो लतीफ़ साईं सुर सुहिणीअ ॾांहुं हले थो त उते बि मुश्किलातुनि दरिया जी दहशत, कारियुनि रातुनि, कुननि जी कड़कनि, सीसरनि मच्छनि ॼरकनि सां झेड़ण जो दर्स ॾिए थो। इहे ॼरका सीसर वक़्त जा उहे ज़ालिम माण्हू आहिनि जेके असांजे अवामी हक़नि ते धाड़ा था आणनि, जेके असांजे अवामी हक़ फॿाइनि था, जेके असांजे माण्हुनि खे जाहिल रखणु चाहिनि था, जेके असांजे माण्हुनि खां तालीम खसनि था। ऐं मकालो थो पढ़ा, इहो मुंहिंजो इहो लाइव दौरान मुंहिंजो जेको आहे सो इहो तबसरो आहे। हिन सुर में औरत जी हिमत, सचाई, बहादुरी ऐं ग़ुलामीअ खां बग़ावत जा दास्तान बयानु कंदे लतीफ़ साईं सुहिणीअ जे रूप में औरतुनि खे समाज जो अहम हिसो सम्झंदे खेनि ग़लति रस्मुनि ख़िलाफ़ जिदोजहद लाइ तयारु करे थो। दहशत दम दरिया में जिथे कुननि जो कड़को आहे, उन पार जो दिलि अंदरि धड़को, निजे सिक सैयद चएसि सीर संदो सड़को, वाली कज वड़को त ॿार लंघिया बाझ हसी,
सारे सियारात में जा घिड़ी वसंदे, जेको आउं अक्सर पढ़ंदो आहियां, सारे सियारात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहं मिहारी मन में। उन खां पोइ ससुई ते लतीफ़ साईं जेको ॻाल्हायो आहे उन ते मूं मुख़्तसिर तरीन तबसरो कयो आहे। आलमी मुफ़कर लतीफ़ साईं 5-7 सुरमियुनि मां ससुई ते पूरा 5 सुर ससुई आबरी, माज़ूरी, देसी, कोहारी ऐं हुसैनी लिखी ससुई खे दुनिया लाइ जिदोजहद जी अलामत बणाए छॾियो आहे। लॻे ईअं थो ॼण लतीफ़ साईं ससुई जे रूप में हिकु हक़ीक़ी इनक़लाबी बणिजी जाबिर कुवतुनि ख़िलाफ़ जिदोजहद जे मैदान ते लथल आहे, जंहिंमें पुनू इनक़लाब, ॾेर जाबिर कुवतूं, ऊचा ॾूंगर, आॾ तराछा आहड़ा, अड़ांगा पेचरा, गुनागुन जबल ऐं भांत भांत जा जानवर इनक़लाबी जिदोजहद में ईंदड़ मुश्किलातुनि में रुकावटुनि जूं अलामतूं आहिनि। वॾा वणवणकार जा जिथे नाग सुॼनि नीला, उते अब्दुल लतीफ़ चए कया हेकलनि हीला, जिथे कुड़म न कबीला उते रस जी रहबर राह में आबरी में आहे। सभु नंगियूं थी निकिरो लालच छॾे लोभ, कमाल जो बैत आहे हो। सभु नंगियूं थी निकिरो लालच छॾे लोभ, सुपिरिया जी सोभ निंडूं कंदे न थिए, माज़ूरी जो बैत आयो। के चांवरे केतिरियूं माज़ूरियूं मुयूं, वाटूं 20 थियूं, कोह ॼाणा के ई विया, देसीअ जो इहो बैत आहे। डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करीं, मूं तन अंदरि तीअं वहीं जीअं वण वढे वाढो, इहो कर्म जो काढो, न त पथर केरु पंधु करे, कोहारी जो इहो बैत हुयो। मथे मझां मींहुं पसो पाणीअ जीअं वहे, अलाह मथे मझां मींहुं पसो पाणीअ जीअं वहे, मूं भायो नींहुं ॼिभियूं ॼेरे संदियूं, अलाह अकबर अलाह अलाह। अचूं था सुर लीला चनेसर ते। वरी जो लीला चनेसर ॾांहुं वञिबो त लतीफ़ साईं न रुॻो तसौफ़ वेठो सम्झाईंदो, पर समाजी लिहाज़ खां बि किरदार साज़ी तय कंदो ईंदो। हिन सुर खे सूफ़ीज़म में वठिबो त चनेसर ज़ात हक़ीक़ी, लीला तालिब, कंवरू शैतान ऐं हार वञी हिर्स तोड़े लालच महसूसु थींदो। ऐं कहिड़ो न कमाल आहे हिन मुफ़क्किर वटि जो हिकु हक़ीक़ी सूफ़ीअ खे न रुॻी समाज सां ॻंढे बीहारे थो, पर खेसि पाबंद बणाए छॾे थो त समाजी लिहाज़ खां चनेसर आला मक़सद, लीला मुल्क जी ख़ादिम, कंवरू मतिलब परस्त अॻवान ऐं हार आरज़ी फ़ाइदे जो रूप धारे बीहंदो। मणे मथे मोह जी मूड़ी कयई मरक, चई चनेसर ॼामसी विधो तो फ़र्क़ु, वरी वियो वर्क, आयई ॾऊं ॾुहाग जो। मूमल राणो। सुर मूमल राणे में बि हिन अज़ीम ऐं आफ़ाक़ी शाइर घटि कान कई आहे। हिक तरफ़ तिल्सम आहे, महलात आहे, काक ते कुंवारियूं पियूं रक़्स कनि, राज बेवकूफ़ बणिजी मरी खपी था वञनि, पर राणो जेको ॾाहो आहे उहो हिन जादुई तिल्सम खे पुरज़ा करे छॾे थो ऐं मूमल जहिड़े माणा कंदड़ तिल्समी औरत खे बि झुकाए विझे थो। अहिड़ी तरह इहो सम्झण में कहिड़ो आर आहे त इन सुर में मूमल खे लतीफ़ साईं हिकु अहिड़े अॻवान तौरु पेश कयो आहे जेको अवाम सां जादूगिरियूं करे संदसि माल मिल्कियत ऐं धरतीअ ते राज करे थो ऐं चङनि भलनि खे मुंझाए लालचूं ॾेई पंहिंजो करे थो या वरी ताक़त ज़रिए ख़तमु करे थो। पर पोइ बि लतीफ़ साईं अहिड़े तिल्सम में राणी जहिड़े किरदार खे जनमु ॾेई इन जादुई तिल्सम जी तॾावेड़ कराए थो। ॿिए तरफ़ इहो पिणु ख़्यालु कयो वञे थो त हिन सुर में लतीफ़ साईं ज़ाती रिश्तनि में इंसानी आज़ादियुनि जी वकालत करे थो, जेतोणीकि समाजी लिहाज़ खां लतीफ़ साईं हिकु अहिड़े दास्तान में हथु विझे थो जेको ग़लति सम्झण में अचे थो, पर लतीफ़ साईं ग़लति सही खां मथां हूंदे इंसानी आज़ादियुनि खे तरजीह ॾिए थो। हलो हलो का कतड़िए जिथे नींहं उछल, न का झल न पल, सबका पसे प्रिय खे। हलो हलो का कतड़े जिथे गड़जे नींहं, न का रात न ॾींहुं, सबको पसे प्रिय खे। हाणे वरी मारवी। थर जे मिसकीन पी पालणी सदोरी मां माडोई जी अज़ीम न्याणी मारवी जे दास्तान खे जॾहिं लतीफ़ साईं खणे थो तॾहिं वतन सां इश्क जूं इंतहाऊं करे छॾे थो। ॻाल्हि बराबरि मारवी जे क़ैद जी थिए थी, पर लतीफ़ साईं कंहिं ॿिए हंधि बीठल थो ॾिसिजे। जॾहिं असांजा अॻवान उहिदनि ऐं दौलत ते हिरखिजी वञनि था ऐं वतन जो सौदो कंदे वेरम नथा कनि, तॾहिं सदियूं अॻु लतीफ़ साईं हुकुमराननि जे अतुर अंबीरनि, पुलावनि ऐं शरबतनि, पट पटीहरनि ऐं उमिरि जे अनेक आछुनि खे हिकु मिसकीन ऐं पेट बुखी थारेली औरत खां थुॾा हणाए छॾे थो। हुबुल वतनी जी ॿी कहिड़ी इंतहा थी सघे थी जो मारवी दवा बीठी करे त जॾहिं पालणहार काइनात खे
खे तख़लीक़ करे रहियो हुयो, तॾहिं खां मुंहिंजो मनु मारुन ऐं मलीर सां ॻंढियलु हुयो। तंहिं करे ए वक़्त जा हुक्मरान, तुंहिंजूं आछियूं मुंहिंजे अबरे वजूद खे लोॾे नथियूं सघनि। पंहिंजे वतन सां इश्क जो फ़लसफ़ो लतीफ़ साईं खां वधीक दुनिया जो को बि मुफ़क़िर अहिड़ी तरह सम्झाए ई नथो सघे। न का कुन फ़यकून हुई, न का मूरत मां, न का सुध सवाब जी, न को कर्ज़ गुनाह, हिकाई हेक हुई वहदानियत वाह। लिखियाई लतीफ़ चए, उत ॻुझांदड़ ॻाह, अखियुनि अरवाह इहा साञा सुपरी। हाणे अचूं था वरी कामोड में। हीउ सुर नूरी जाम तमाची जी इश्किया दास्तान ते मुश्तमिल हूंदे हिकु हाकिम जो किरदारु तइ करे रहियो आहे त ॿिए तरफ़ मुहाणनि खे बि मोतबर बणाए छॾे थो, जेके रंग जूं सांवरियूं मंझाउनि खिखीअ जी धप पई अचे, संदन ॿार मेरा लुधड़नि वांगुरु पाणी में पिया तड़गनि। पर नूरीअ सां इश्क जे करे ॼाम तमाची जी माड़ीअ ते कंहिं बि मुहाणी खे अचण वञण जी रोक टोक न आहे। इहो आहे लतीफ़ साईं जो हिंदुस्तान तोड़े दुनिया जे कंहिं बि हशमत वारे बादशाह खे ॻाइण बदिरां उनखे पंहिंजे कलाम जो किरदारु बणाए छॾे थो, जो मोहबत में पंहिंजी बादशाही हिकु मुहाणी जे क़दमनि ते निछावर करे छॾे थो। थिया तमाची ॼामसी मुहाणा महरूम, नंढी वॾी गंदरी मथे माड़ीअ धूम, जे किंजर जी रूम से सभु इनामी थिया। सुरघातू सुरघातूअ जी कहिड़ी ॻाल्हि कजे। ओभाए जे 7 पुटनि मां मोरड़ियो जिस्म में जॾो हुयो, पर हिन वटि वॾे अकुलमंदीअ सां उन मच्छ खां पलव कयो, पर हुन वॾी अकुलमंदीअ सां उन मच्छ खां पलव कयो जंहिं संदसि 6 भाइर ॻड़काया हुआ। छा त कमाल आहे भिटाए साईं जो हिकु अबरे वजूद खे दहशतनाक वजूद सां जंग कराए थो ऐं अहिड़ो तसौफ़ फ़लसफ़ो ऐं किरदारु बीठो सम्झाए जंहिंमें ज़ालिम सां जंग करण ई ज़िंदगी जो नस्बुल ऐन बणिजी वञे थो। जीअं जुगा पाए झोल में ईअं न मरनि मच्छ, सबर धार समुंड जा के राऊं रंगियूं रच, ही छारूं ऐं छछ अञा ओड़ा अॻाहो थियो। सुर सोरठ। जूनागढ़ जे राजा राय ॾियाच जी सखावत को लतीफ़ साईं खां पुछे। हिन सुर में राय ॾियाच जी भेण सोरठ जो किरदारु त पंहिंजी जाइ ते, पर हिकु सखी राजा सखावत ऐं वचन पाढ़ण जी उन इंतिहा ते पहुचे थो जो हिकु फ़क़ीर खे पंहिंजो सिर ॾेई छॾे थो। ऐं लतीफ़ साईं राय ॾियाच खे पंहिंजे कलाम में ॻाए हर दौर जे हुकुमरान लाइ सबक़ु छॾे वञे थो। हीअ जेका सखा आहे, हीअ जेका सखा वारी ॻाल्हि आहे, इहा सखा वारी ॻाल्हि रुॻो राग ते सिर ॾियण जी कान्हे का, पर हुकुमराननि जो किरदारु बि तइ करे थी। मथे उते मुंहिंजे जे कोड़े हुअनि कपार, जेकॾहिं मूंखे किरोड़े सिर हुजनि त वारियो वारियो वढियां सिसीअ खां 100 वार, त पिणु तंद तंवार मुहां मथां मङणो। मूं वटि जेकॾहिं किरोड़े सिसियूं हुजनि त बि आऊं घोरियां ऐं हीउ जेको मङणो आहे उहो उन्हनि सिसियुनि खां उत्तम आहे। वरी हलूं था केॾारे में। लतीफ़ साईं जे सुर केॾारे में हर उन लहूअ जो ज़िक्र आहे। गौर करणु खपे, सभिनी महबूबनि खे गुज़ारिश आहे त उहे गौर कनि। लतीफ़ साईं जे केॾारे में हर उन लहूअ जो ज़िक्र आहे जेको ज़ालिम मथां मज़लूम जो वहायो वियो आहे। हीउ सुर जेतोणीकि करबला जे क़ज़िये ते लिखियलु आहे, पर हिन सुर में झोक जी जंग जा मंज़र बि महसूसु थियनि था। हिन सुर में लतीफ़ साईं हिकु वॾी जंगी माहिर जी हैसियत जा जंग जा उसूल सेखारींदे जंग जूं जोधनि जे वारस औरतुनि, सिपह सालार ऐं सिपाही जो किरदारु बि तइ करे छॾे थो। हणणु हकलणु ॿेली सारणु मांझियां इहा मरक, विझनि तान फ़र्क़ु रुक वहंदी आहे रांदि में। भॻो आऊं न चवां मारियो त विसां, कांध मुंहं में धकड़ा ऐं सेकींदे सुहां, तां पिणु लॼ मरां जे होंस पुठ में। उन खां पोइ सारंग थो अचे। सुर सारंग में लतीफ़ साईं संघारनि जे सुखनि ऐं देश जी तरक़ी जी ॻाल्हि त करे बीठो, पर आलमियत बि संदसि अवलियत में शामिलु आहे। मतिलबु त भिटाई साईं दुनिया जी मिड़नी क़ौमुनि खे तस्लीम कंदे पूरे आलम जी तरक़ीअ जो सॾु ॾिए थो, जेको डिघो बेता मोटी मांडाण जे वारे कंहिं वार आख़िरी उन जूं सिटूं आहिनि। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी, आगम कयो अचनि सॼण सावण मींहं जीअं, पासे तिन वसनि जे सभु ॼमांदड़ सिखिया। वरी उन खां पोइ सुर आसा थो अचे। हूअं त भिटाई साईं जा मिड़ई सुर समाजी तोड़े जदीद साइंस जे शौर सां सरशार आहिनि, पर सुर आसा में त भिटाई अॼु जे साइंसदाननि जी रहबरी बीठो करे, यानी लाद जी जॾहिं ॻाल्हि करे थो तॾहिं ॼण त टाइम ऐं स्पेस ते बहस बीठो करे, जेको अॼु जे साइंसदाननि जो वॾो सुवालु आहे। रुॻो इहो न, पर हिन सुर में तसौफ़ जा उहे रंग पसाए थो जेके लातौलकी खां
हटी करे हर दौर सां गंढ हली रहिया आहिनि। यानी मक़सदु जॾहिं महबूब बणिजी पवे त पोइ पाण विञाइण खां सवाइ कहिड़ो रस्तो बचे थो। लोचां थी लाहद में हादी लहान हद, सुपेरिया जे सूंहं जो नको कदु न मद, हिते सिकण बेअदद हुते प्री परवाह नाहे का, जा पसी पाण खे ता नाहे निमाज़, सभु विञाए साद तिहां पोइ तकबीर चओ। सुर रिप लतीफ़ साईं जहिड़े तरह सुर आसा में तसौफ़ ऐं साइंस जा रंग पसाए थो, अहिड़ी तरह सुर रिप में आशिक लाइ विछोड़नि जो अज़ाब छा थींदो आहे इहो वेठो सम्झाए। प्रिय जी जुदाई में वजूद जा मामरा निबिरी सघनि, उन राज़ खे भिटाई खां वधीक केरु सम्झी सघंदो। इजो सुर रिप में आशिक दाहूं ऐं आहूं बीठो करे। जैसे खुई अनार वहन वारी गाॾुआं, जैसे खुई अनार वहन वारी गाॾुआं, हेड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबिरे, चीतारे चूंदियास ॻाल्हियूं सभोई सजणे, चीतारे चूंदियास ॻाल्हियूं सभोई सजणे, जो मुंहुं मुक़ाबिल थियास त सभोई वञनि विसरियो। वरी सुर खाहोड़ी में थो हलूं। हिन सुर जा लतीफ़ साईं कई समाजी ऐं तसौफ़ी रंग पसाए थो। ही जे खाहोड़ी आहिनि से कंहिंजी तलाश में पंधु पचाए रहिया आहिनि। मुसलसिल जिदोजहद कंहिंजे लाइ आहे? ज़ाहिर आहे लतीफ़ साईं हिन सुर में काइनाती सचे जी तलाश ऐं समाजी जिदोजहद वारा पंध बीठो कराए खाहोड़नि खां। जित न पखी पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहोड़ की केरु रिय, पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वारे सभु वर्क लोचे लाहू थी थिया। सुर बरवो सिंधी लतीफ़ साईं जो ही सुर मिजाज़ी हक़ीक़ी इश्क जे रमज़ुनि जो ख़ूबसूरत दास्तान आहे। रुॻो इश्क़ी इश्क ऐं इश्क जो रमज़ूं। माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी, माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी, कयसि नाम निहाल पसण तां परे थियो। रामकली हिन सुर जा तसौफ़ी रंग मुमकिन ई न आहे जो लतीफ़ साईं खां सवाइ कंहिं ॿिए वटि मिलनि। हिन सुर में लतीफ़ साईं हक़ीक़ी सूफ़िज़म जा रंग पसाए हिकु एंथ्रोपोलॉजिस्ट जी हैसियत सां बीठो आहे। हू ला मकान जा मंज़र ऐं जबलनि जा गूनागून पंध पुॼाए हिकु सूफ़ीअ लाइ तइ करे छॾे थो त हर उहो सूफ़ी जेको फितरत जे अड़ांगनि पेचरनि सां झेड़ींदे उन्हनि खे सम्झंदे पार नथो पवे, उनजो हिन समाज में को बि कारज नथो हुजे। हिन ई सुर में हिकिड़ाई अदम वजूद बुख बरन ऐं जबलनि जी हक़ीक़त खे सम्झण जी तलक़ीन करे थो। हस्तीअ जो इनकार कराए हिन सुर में जोगिन वटां लतीफ़ वसीले सिखी सघिजे थो। नूरीअ नारी जोगीड़ा जहान में ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उन रे, जुज़ विञायो जोगीअ कुलसियां आहिनि कम, आसण जिन अदम आऊं न जीअंदी उन रे। अचूं था कापाइती ते। ही सुर जाग झाग पोरे ऐं प्रीत जो सुर आहे। ही सुर जाग झाग पोरे ऐं प्रीत जो सुर आहे, जंहिंमें कापायतनि खे लापरवाही खां मना कयल आहे। खेनि ऐट ते निंड करणी न आहे ऐं सुट ईअं कतणो आहे जो उन मां को बि ऐब न निकिरे, जो सराफ़ निहायत सियाणा आहिनि। लतीफ़ साईं हिन सुर में इंसानियत खे ज़िमेवारी जो अहसासु ॾियारींदे पंहिंजे किरदार खे दुरुस्त करण जी हिदायत करे थो। कतण जी कान करी सुते साईं हॾ, जिते सर्तियूं कंदे सॾ उते सिकंदी आहे सींगार खे, नसे वण वणनि में नसे कातारियूं, पसियो बाज़ारियूं हेड़ो मूं लूणु थिए। पूरब न्याज़ निवड़त अदब इख़लाक़ महबूब जो हक़ आहे। कांगल खे हिन सुर में लतीफ़ साईं फज़ीलतूं बीठो सेखारे त महबूब ॾांहुं जे पैगाम खणी वञी त अदब सां ॻाल्हाइजांइ। हीउ सुर मिजाज़ हक़ीक़त ऐं तजरीद जी इंतिहा खे छुए थो। पारांबा पचार मथे लाम लतीफ़ चए, फेर म फज़ीलत तूं जा कुर अवां जी कार, कांव जी आदतुनि जी अव्हांखे ख़बर आहे। जे ॾिनीअ में ॾेठार से उॾामी आण पिरी। वरी सुर कारायल आहे। हीउ सुर इन करे बि कमाल दर्जे जो आहे जो लतीफ़ साईं हंजनि कुंजुनि बघनि नांगनि खे अलामतुनि में खणी इंसाननि सां मुखातिबु आहे ऐं खेनि ज़िंदगी गुज़ारण जा ढंग बि पियो सेखारे त मथां वरी झंगली तोड़े आबी जीवत जे रवैयनि ऐं रुझान जी तारीख़ संभाले महफ़ूज़ करे रहियो आहे। हंजनि सिंहकार जे गुण करे निहारीअ, हंजनि सिंहकार जे गुण करे निहारीअ, बघनि साण बिहार ॿेल न ॿधी कॾहिं। सना भाइम सप विया हुआ सिंगनि जा, जिनी जी झड़प हाथी हंधाई न जुड़े। प्रभाती सखावत हर को करे पर को
सपड़ सखीअ वांगुरु अॿोझनि ते महिरबानी थी। मंगणहारनि ऐं चारणनि जूं वरियो आदतूं ई पंहिंजूं थियनि, पर पोइ बि लस ॿेले जो हाकुम सपड़ मथां राज़ी। लतीफ़ साईं हिन सुर में सखावत जो विसार कंदे हिदायत बीठो करे त सियाणनि जो सभु को पर अॿोझनि जो को। सियाणनि जो सभु को, लतीफ़ साईं चए थो सियाणनि जो सभु को आहे पर अॿोझनि जो को। तूं सपड़ ऐं सेकिड़ो, तूं साहिब ऐं सॻु, पुछी तुंहिंजो पॻ कुल्हे पातुम कीनरो। चारण लंघो पंधु घणो की चोटाणी चएज, ए सखी पंधु घणो आहे तमामु, चारण चङो। चारण लंघो पंधु घणो की चोटाणी चएज, हित की हलाएज उत आऊं न रसणी, उत आऊं न अचणो। सुर ॾहर मुंहिंजो पसंदि जो सुर आहे। हूअं त सॼो कलाम मुंहिंजे लाइ अमूल आहे, पर हीउ तमामु घणो ऐं मूंखे वणंदो आहे। लतीफ़ साईं हिन सुर में सिंध जी शाहूकारी, गुरबत, पाणी जे वाकिरनि जो उरूज ऐं ज़वाल, महिमान नवाज़ी, गुरबत ते महिरबान, धाड़ियल लाखे फुलाणी ऐं महबूब अॻवान ॼाम जसोतण जो ज़िक्र कयो आहे। ॼण त लतीफ़ साईं सिंध जे तारीख़ ऐं किरदार खे महफ़ूज़ करण जो अहम कमु कयो आहे। कंडा तूं केॾो जॾहिं भरियो ढोर वहे, जसोतण जेॾो तोको गॾियो पहीड़ो, लाखा लख सुॼनि पर फुलाणीअ भेर ॿियो। जंहिं भर राणा राॼिया कोटनि मंझि कंबनि, जंहिंजो जाड़े जन सुते सुंचो न लहे। सुर बिलावल। सुर बिलावल में जादम जखरे जहिड़ो हाकिम शल सदाईं जीए जो संदसि सखा ऐं सीरत सबबु अवाम मझां ख़ुशि आहे। लतीफ़ साईं सखावत जे फ़लसफ़े जो हामी आहे जो उन सां हर घर जी चुल्ह ॿरे थी, ऐं जे हुकुमरान सखी हुजे त उन धरतीअ खे कहिड़ी परवाह हूंदी। जखरो जस खरो ॿिया सभु अनीरा, जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया, मिटी तंहिं माॻां असुल हुई एतिरी। तक़रीबन लतीफ़ साईं जा जेके सुर हुआ उन ते मुख़्तसिर तरीन उहो तबसरो जेको मूं उहो लिखियो आहे उहो मूं कयो। हाणे लतीफ़ साईं जो फ़नी कमाल छा आहे, इन ते वरी मुंहिंजो हिकिड़ो पैराग्राफ आहे। लतीफ़ साईं जे फ़न जो इहो कमाल आहे त हू इश्क मिजाज़ी ऐं इश्क हक़ीक़ी खे आम अहसासनि ऐं जज़्बनि मां हासिलु करे थो, जंहिंसां संदसि फ़नी कमाल ऐं ॻुझी बसीरत अहिड़ो विजदान पैदा करे छॾे थी जो संदसि कलाम आम ऐं ख़ासि लाइ हिकु जहिड़ो क़बूल करण में अचे थो। लतीफ़ साईं लाइ मोतबर शाइर शेख अयाज़ लिखे थो त लतीफ़ साईं जे तसौफ़ जो सिलसिलो हुस्न आहे। लतीफ़ साईं जे तसौफ़ जो सिलसिलो हुस्न आहे। हुनजो तसौफ़ मज़हब इश्क आहे ऐं संदसि इश्क इहा उॾार जेका ज़मीन ऐं आसमान जे सभिनी वुसअतुनि खे फलोरे थी, सा संदसि तसौफ़ जे उन सभिनी अज़ीम मानाउनि सां सरशार आहे जो सभिनी मज़हबनि जी ख़ुशबू ॾींदड़ क़दुरनि खे घेरे हेठि आणे थो। हू हुस्न जो पैगंबर हुयो, हू मुहबतुनि जो पैगंबर हुयो, हू ज़माने जे रस्मुनि रीतुनि खां आज़ादु हुयो, हू ज़ाहिरी रिश्तनि खां बेनियाज़ हुयो। इहो ई उन जी अज़मत जो निशान आहे ऐं इहा ई हुन जी हिकिड़ाई आहे त हू पहिरियों इंसानु हुयो ऐं आख़िरी इंसानु हुयो। शेख अयाज़ जहिड़ो माण्हू, एॾो वॾो कमाल दर्जे जो शाइर, लतीफ़ साईं जे लाइ ईअं थो चवे त हू पहिरियों इंसानु हुयो ऐं आख़िरी इंसानु हुयो। अहिड़ी तरह लतीफ़ साईं लाइ इहो चवणु काफ़ी न आहे त हिन जे कलाम में महज़ रुॻी सूफ़ियाणा ऐं रमज़ूं रखियल आहिनि। महसूसु ईअं थिए थो त लतीफ़ साईं सूफ़ीज़म खे हिकु समाजी किरदार ऐं काइनाती सच जी तलाश जा गुर कुझु ईअं बीठो सम्झाए जो ॼण त ॿुधंदड़ सां संदसि ई ॻाल्हि करे रहियो आहे। हू मुक़ामी किरदारनि, दास्ताननि ऐं मुख़्तलिफ़ किरतूं कंदड़नि खे पंहिंजे कलाम जो बुनियादु बणाए न रुॻी तारीख़ खे महफ़ूज़ करे थो, पर काइनाती राज़नि तां ईअं परदो खणे थो जो संदसि कलाम हर कंहिंखे पंहिंजी वारता ऐं दर्द महसूसु थिए थो। इहा ई लतीफ़ साईं जी आफ़ाक़ियत आहे जो को बि मज़हब, नज़रियो ऐं ख़्यालु संदसि मुख़ालिफ़ हुअण बजाए हामी बणियलु आहे ऐं हर कंहिंजी दावा आहे त लतीफ़ साईं मुंहिंजो आहे। हाणे हिते वरी आहे कुझु मूं भेट कई आहे, जेका भेट इन तनाज़ुर में न आहे त कंहिं ॿिए मुफ़क़िर खे घटि ॾेखारिणो आहे, बिल्कुलु बि न, पर ख़्याल जी जेका भेट आहे उहा ख़्याल जी भेट मूं कई आहे। हेगिल, लतीफ़ साईं आलमी शाइरनि मुफ़क़िरनि जी भेट में हेगिल खे पहिरियां खणूं था। हेगिल जे सिलसिले में इहो सम्झो वञे थो त संदसि फ़िलासफ़ी महिरबानी साईं तारिक साईं,
हेगल जे सिलसिले में सम्झो वञे थो त संदसि फिलासफ़ी दुनिया जे मिड़नी फिलासफ़रनि में ॾुखी ऐं पेचीदा आहे। बावजूदु उन जे त हेगल शुरू खां वठी सूफ़ियत ॾांहुं लाड़ो हुजण करे संदसि माबादुल तबियाती फ़लसफ़ो पिणु सूफ़ियानी तिर्ज़ जो नज़र अचे थो, तॾहिं त हू काइनात में मिड़नी मौजूदात मंझि फ़र्क़ु हुजण जो क़ाइल न आहे। हेगल ज़मान ऐं मकान खां मथे हक़ खे ॾिसे थो ऐं मिड़नी मौजूदात ऐं मिड़ई मौजूदात संदसि लाइ नज़र जो दोखो आहे। जॾहिं लतीफ़ साईं जी शाइरी वारी फ़िक्र जी गहराई में वञिजे थो त लतीफ़ साईं हेगल खां घणो अॻिते सोचींदे नज़र अचे थो। हू धरती जी हक़ीक़तुनि खे तस्लीम कंदे, काइनात जे राज़नि खे ॻोल्हींदे ऐं उन जा मुशाहिदा माणींदे न रुॻी हेगल खां बि वॾा सुवाल ऐं उन जा जवाब खणी बीहे थो, पर खेसि ज़मान ऐं मकान तोड़े उन्हनि खां ॿाहिरि रुॻी हक़ ई हक़ नज़र अचे थो। पढ़ाॾो सोई सॾु वरवाईअ जो जलहि वाह गई गॾु ॿुधण में कर ॿथिया। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरुनि खे ऐं ॾूंगर पवन ॾरी, वञनि वण ॿरी ओ बरोबरे की न की। विलियम वर्ड्सवर्थ उहो उन जो ख़्यालु आहे। पहिरियां विलियम अहिड़ो शाइर आहे जेको चवे थो, ऐं घुमिस पे कंहिं अकेले बादल वांगुरु जो तरे थो हवा में पहाड़ुनि ऐं माथिरनि मथां, ऐं अचानक ॾिठो मूं हुजूम नरगिस जे गुलनि जो ढंढ जे किनारे ऐं वण जे हेठि थधी हीर में रक़्स कंदे। भिटाई साईं विलियम वर्ड्सवर्थ थो चवे। विलियम वर्ड्सवर्थ त सिर्फ़ु काइनात अंदरि हिकु बादल बणिजी सघियो, पर जॾहिं लतीफ़ साईं जी फ़िक्र खे गहराई जी अख सां ॾिसिजे थो तॾहिं दंग रहिजी वञिजे थो। लतीफ़ साईं ख़ुदि समूरी काइनात बणियल आहे। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीव सभु कंहिं जीअसीं दर्शन दारोदार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चुई कहिड़ा चवां। शिलर अहिड़ी तरह शिलर चपनि सां ॻाल्हाईंदे दिलि सां ख़्वाब ॾिसे थो। शिलर चपनि सां ॻाल्हाईंदे दिलि सां ख़्वाब ॾिसे थो ऐं सुनहरी मक़सदनि ॾांहुं सफ़र सां संदसि ॾींहं खुटंदा वञनि था, पर उन जी भेट में लतीफ़ साईं जो समूरो वजूद ख़्वाब ॾिसे थो ऐं उन जी हक़ीक़त लाइ जिदोजहद करे थो, ऐं हू मौत खे का माना नथो ॾिए। मरण आगे जे मुआ से मरी थियन मात, हूंदा से हयात जिण आगे से जिया। शेक्सपियर दुनिया खे स्टेज सॾे थो ऐं इंसाननि खे अदाकार, पर लतीफ़ साईं दुनिया खां पुरुमीद आहे ऐं दुनिया खे हक़ीक़त सम्झंदे अमल ऐं किरदारु अदा करण जूं हिदायतूं ॾिए थो। वेठे वर न पून, सुते मिलनि न सुप्रीम, जे रंधनि मथे रून, साजन मिले तिन खे। आलमी शाइरनि मुफ़क्किरनि सां लतीफ़ साईं जी भेट करण जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त इहे शाइर घटि आहिनि, पर हिते अहिड़ी भेट करण जो मक़सदु लतीफ़ साईं जे ख़्याल जी उहा बुलंदी पेश करणु आहे जेका दुनिया जे मुफ़क्किरनि में खेसि बुलंद दर्जो ॾियो बीठी आहे। हाणे अची आख़िरी मरहले में पहुता आहियूं। मकालो कुझु डिघो हुयो। लतीफ़ साईं जो विसाल भिट ते रोज़ाना समाओ थींदो हुयो ऐं हिकु ॾींहुं जीअं ई लतीफ़ साईं फ़क़ीरनि खे राग शुरू करण जो इशारो कयो त पाण मुराक़बे में थी वेठा। फ़क़ीर ॻाईंदा रहिया ऐं उन दौरान लतीफ़ साईं वञी मालिक हक़ीक़ी सां मिलियो। सन 1165 हिजरी बेमुताबिक़ 1752 में दुनिया जे हिन अज़ीम शाइर ऐं फ़िलासफ़र जो 63 सालनि जी ॼमार में विसाल थियो। बाद में मियां ग़ुलाम शाह कलोड़े संदसि मुक़बरो आयो। जां हुई जरी विरची न वेठी, वञी भूमि पेठी सारींदी खे सॼणे। अॼु बि जॾहिं दुनिया लतीफ़ साईं जे फ़िक्र फ़लसफ़े ते अमल करे त हीअ दुनिया दहशतुनि ऐं वहशतुनि खां आजी थी अज़मतुनि ऐं तरक़ीअ जे उरूज खे पसे। हवाला जेके मूं हुन में किताब जेके खयां हुआ, शाह जो रिसालो होतचंद गुरबख्शाणी, ओलियाए सिंध उर्दू जो किताबु इक़बाल अमन जो मशहूरु किताबु आहे। तज़किराए ओलियाए सिंध उर्दू मौलाना मोहम्मद इक़बाल नईमी जो किताबु मूं पढ़ियो हुयो। पाकिस्तान में सूफ़ी तहरीकूं डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी, रिसालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह उर्दू, शेख अयाज़ जेको तर्जुमो कयो हुयो, शरीयत ऐं तरीक़त उर्दू मौलाना अब्दुर्रहमान कीलानी, तसव्वुफ़ हाजी ख़ुदा ॾिनो अबड़ो, शाह लतीफ़ जी शाइरी में औरत जो रूप डॉक्टर फ़हमीदा हुसैन, भिट जो शाह एच.टी. सोरले, शाह जो रिसालो कल्याण आडवाणी, शाह जो रिसालो डॉक्टर मोहम्मद आलम सूमरो, रिसाला शाह लतीफ़ उर्दू आगा सलीम। इहे 12 किताब मूं पढ़िया हुआ। ॿिया मकाला बि काफ़ी मूं पढ़िया हुआ। इहे सभु पढ़ी उन खां पोइ मूं हीउ जेको मकालो हुयो इहो मूं लिखियो हुयो। महबूबो अॼु अनीस ख़ासि के लिए असांजे प्यारे हिकिड़ी पोस्ट बि रखी आहे फेसबुक ते, ऐं उन इहो चयो आहे त हुनजो असांजे प्रोग्राम जो को हिकिड़ो तयशुदा टाइम मुक़ररु कजे। बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। ऐं ॿी अदी मारवी हुई, मूंखे यादि जेतिरे क़दुरु पवे थो त उन अदी चयो
त फेसबुक जो बहितरीनु इस्तेमालु ई इहो आहे त पंहिंजनि माण्हुनि खे फ़िक्रु ॾिजे। ऐं नाला दोस्तनि जा न वठी सघियो आहे, छाकाणि त मूं पंहिंजो मक़ालो जेको लिखियो हुयो उहो पे मूं पढ़ियो। हीउ मक़ालो बार बार छपियो आहे अख़बारुनि में, रिसालनि में, कई दफ़ा बि छपियो आहे। ऐं हर साल जॾहिं लतीफ़ साईं जो उर्स थींदो आहे त उन ते हीउ मक़ालो मुख़्तलिफ़ अख़बारूं खणी छपींदियूं आहिनि। मूंखे ख़बर बि न हूंदी आहे, पोइ को दोस्त ॿुधाईंदा आहिनि फलाणी अख़बार में बि मक़ालो हुयो। सो अनीस ख़ासि अली साईं अॼु पोस्ट रखी त बाबा हिन जो को तय थियलु प्रोग्राम हुजे। हाणे सची ॻाल्हि अवां महबूबनि सां इहा आहे त मुंहिंजो इहो प्रोग्राम आहे, जेकॾहिं मूंखे इहा ताक़त ऐं हिमत मिली वई त आउं बाक़ाइदे हिकिड़ो ठीकु ठाक क़िस्म जो सिस्टम पंहिंजो अरेंज कंदुसि। रोज़ाना बुनियादनि ते लतीफ़ साईं ते ॻाल्हाइबो, न रुॻो लतीफ़ साईं ते, पर उन सां गॾोगॾु जेके ॿिया बि मौज़ू आहिनि, जेके फ़िक्री मौज़ू आहिनि, समाजी इशूज़ ते चैनल टीवियूं सभई उन ते ॻाल्हाइनि पिया। सोशल मीडिया ते वॾे पैमाने ते जेको आहे सो उन ते जुलूसनि जूं ख़बरूं बि हलनि पियूं, हर शइ हले पई। पर फ़िक्री लिहाज़ खां जेको असां वटि बहिरान आहे, उन बहिरान जे हल जे लाइ असां वटि लतीफ़ साईं खां सवाइ ॿियो केरु आहे? सो इहो मुंहिंजो बिल्कुलु प्रोग्राम आहे त हिन प्रोग्राम खे ऐं बाक़ाइदे बाज़ाब्ता हिकिड़े डिसिप्लिन, हिकिड़े तरीक़ाकार सां हिन प्रोग्राम खे हलायां। ऐं थोरो हिकिड़ी शिकायत ज़रूरु आहे, असांजा महबूब वीचारा अचनि था, उहे ॻाल्हाइनि था, असांजा आलिम बि ॻाल्हाइनि था, पर उन जे लाइ मूंखे इलाही मिनथूं करणियूं पवंदियूं आहिनि, तॾहिं हू ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे आउं वेठो रुॻो ॻाल्हायां त ग़ुलाम रसूल को एॾो वॾो आलिम कोन्हे जो लतीफ़ साईं जे सभिनी गहराइनि खे सम्झे। जेके PhD कयो वेठा आहिनि या जेके लतीफ़ साईं ते ॻाल्हाइण जा दावेदार आहिनि, त उहे दोस्त कुझु कतराईंदा आहिनि, कॾहिं किन जूं मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि, ज़ाहिर आहे। ईअं बि न आहे त को हरूभरू उन ते को इल्ज़ाम कोन्हे, को मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि, पर हिन जे लाइ तमामु जेको आहे सो दोस्तनि जे सहकार जी ज़रूरत आहे। इहो कतई लाज़मी कोन्हे को त को वेही केरु ॻाल्हाए, जेकॾहिं भिटाई साईं जो हिकिड़ो को सुर असांखे बहितर उहो ॿुधाए थो, तॾहिं बि ज़बरदस्तु थींदो। ऐं हीउ जेको कुझु असीं लाइव प्रोग्राम कयूं था, इन प्रोग्राम खे मूं गुज़ारिश कई हुई, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी खे बि गुज़ारिश कई हुई, त उन चयो त असां सिंध सलामत ते इन्हनि सभिनी वीडियोज़ खे अपलोड कंदासीं। यानी हीउ जेको बहस असीं कयूं था, जेका कचहरी गुफ़्तगू कयूं था, सभिनी माण्हुनि जा जेके मुख़्तलिफ़ ख़्याल अचनि था, इहे सभु जा सभु अपलोड थींदा, सिंध सलामत ते थींदा। जेकॾहिं उते न थिया त वरी पंहिंजो यूट्यूब जो हिकिड़ो चैनल ठाहे उन ते माण्हू अपलोड करे छॾींदो, त जीअं असांजा माण्हू उनखे ॾिसंदा रहनि। ज़िंदगीनि ते भरवसा आहिनि कोन, इंसान जी ज़िंदगी ते को भरवसो कोन्हे, कॾहिं बि केॾी महिल माण्हू वञी सघे थो। तंहिं करे भिटाई जी चवणी त वेठे वर न पून, सुते मिलनि न सुपरी, जे रंधनि मथे रून, साजन मिले तन खे। यकीननि दोस्तनि खोड़ सारा कमेंट कया हूंदा। हाणे कुझु कमेंट त मूं वटि शो थियनि था, पर सभु नथा थी सघनि, छाकाणि त उहे मथे हलिया विया न। मोबाइल तां लाइव कंदो आहियां, ऐं लैपटॉप जी कैमरा एॾी सुठी कान्हे, उनजी रिज़ल्ट एतिरी सुठी कान्हे जो उते करे सघां। साईं तारिक हयात लाशारी साहिब जो कमेंट मुंहिंजे साम्हूं आहे, तमामु सलीस, मुख़्तसिर मगर जामिया, फ़िक्र अंगेज़ सवाने उमिरी ऐं कलाम खे चंद सिटुनि में सहेड़ियो आहे। जसू जी अव्हांखे उमेद त अहिड़ी ॼाण भरी इल्मी सही जारी रखंदा, जीअं लतीफ़ फ़िक्र जी तशनाए लबनि जी उञ लही सघे। हक़ मौजूद मुंहिंजा महबूब साईं तारिक हयात लाशारी साहिबु, अव्हांजा लख अहसान। अव्हां तारीफ़ कई, अव्हांजा लख अहसान। असां पूरियो था करियूं, छाकाणि त असांजो जेको रहबर आहे उहो लतीफ़ साईं आहे, ऐं लतीफ़ साईं जे फ़िक्र में उहो सभु कुझु आहे जेको असांखे घुर्बल आहे। असांजी क़ौम, असांजे वतन, असांजे माण्हुनि खे घुर्बल आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई। उनखां पोइ मां ॾिसां थो हाणे मथे हलिया विया आहिनि कमेंट, ॾाढा मथे हलिया विया आहिनि। रज़ामो दल चीणो चूणो जिन मोती आछमतनि खे। वाह वाह, लतीफ़ साईं जी सिट मोकिली अथनि। ॿिया कुझु मथे ई हलिया विया आहिनि। डॉक्टर ज़ाहिद कुरैशी, उहो महबूब असांजे प्रोग्राम खे ॾिठई। बिलावल सिंधी ऐं ग़ुलाम रसूल राजड़, उन असांजो ख़ान मोहम्मद लगारी साईं। सूफ़ी ज़ुल्फ़ अली ज़ुल्फ़ सदाईं महिरबानी कंदा आहिनि। मोहम्मद अली पली साईं लख थोरा, चए थो बहितरीनु मक़ालो, तमामु सुठी ॼाण, कुर्ब साईं लख अहसान। डॉक्टर ज़ाहिद कुरैशी, वेरी नाइस सर, थैंक यू वेरी मच, सो काइंड ऑफ यू। ऐं बख़्श अली चांडियो, वाह साईं वाह, बहितरीनु मक़ालो, ॾाढो वणियो, माशाल्लाह, सुठी महिनत कई अथव साईं, लख लाइक़ अव्हांजी हिमत अफ़ज़ाई जा लख अहसान। यासिर अली ॿांभण साईं, अली हसन खोसो साईं, मुश्ताक अहमद सोलंगी साईं, करीम लाखो साईं, नायाब सरकश भेण, इंजीनियर माशूक अली बेहण साईं, ख़ादम हुसैन लतीफ़ साईं जिन लख लाइक़, चवनि था बहितरीनु साईं। डॉक्टर ज़ाहिद
कुरैशी वाह वाह कई अथनि, लख लाइक़ हिमत अफ़ज़ाई जा थोरा। ख़ादिम हुसैनी लतीफ़ी अला अला साईं जिन खे मकालो वणियो आहे। लुकमान नवाज़ मुंहिंजो महबूब साईं प्यारो, उन हक़ मौजूद चयो आहे, सदा मौजूद साईं। अली अहमद लुंड आहे, उहो दोस्त बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। लुकमान नवाज़ जो आउं ज़िक्र करे चुकुसि। नूर हसन बागराणी आहे, हाशिम जागराणी, वाह साईं वॾी महिरबानी, लख लाइक़ लख अहसान। शहज़ोर हाकुम सिंधू, मुंहिंजो वतन दोस्त, मुंहिंजो वतन परस्त साथी भाउ। मोहम्मद अली पली पुछियो आहे त किताब जो नालो छा आहे? साईं मोहम्मद अली, इहो किताब जो नालो न पर मुंहिंजो मकालो हुयो जेको मूं लिखियो हुयो। मोहम्मद रमज़ान सतारी डोमकी, उन बि जेका सो असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। ऐं कैसर ख़ान जो नालो आहे, उहे बि असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। ख़ादिम हुसैन लतीफ़ी साईं महिरबानी, हमीद गोज़ई, ख़ालिद ज़मा चोलियाणी, अमान अंसारी साईं महबूब आहिनि असांजा, उहे शामिलु थिया। मोहम्मद इब्राहिम चन्ना ऐं बख़्शल बाग़ी असांजा बहितरीनु शाइर आहिनि, नवाब शाह ज़िले जा बहितरीनु शाइर आहिनि। शाइर त सिंध जा आहिनि पर रहाइश हुननि जी नवाब शाह में आहे। निसार अहमद जरवार साईं, उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। डॉक्टर ज़ाहिद सुभान अल्लाह साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, लख लाइक़। रसूल बख़्श ज़ात कान लिखी अथनि पर बसि इंसानी हुजणु काफ़ी आहे, उहे बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहिनि। चंद्र मेंघवार साईं, हफ़ीज़ शर साईं, हमीद काशीगर साईं, पढ़ियो लिखियो दोस्त आहे, असांजो पुलिस डिपार्टमेंट में आहे। हाशिम जागरानी साईं, हफ़ीज़ उमरानी, अकरम बाजकानी, निसार अली सरगाणी, फ़क़ीर हाजन निज़ामानी, सदा मौजूद महबूब साईं, सदा मौजूद। लतीफ़ साईं जो फ़क़ीर आहे, लतीफ़ साईं ते किताब बि अथनि, मज़मून बि 8 ॾींहं हुननि जो छपबो आहे इबरत अख़बार में लतीफ़ साईं ते। यूनुस चांडियो साईं, उहे बि शामिलु थिया आहिनि। अब्दुल्ला जरवार जूं महिरबानियूं आहिनि त उहे सदाईं शामिलु थींदा आहिनि। हाणे एसि ताईं कमेंट आहिनि, ॿिया हलिया विया आहिनि, मथे चढ़ी हलिया विया आहिनि कमेंट। उन्हनि दोस्तनि सभिनी खां माफ़ी थो वठां। सुभाणे वरी इहो सॼो जेॾीमहिल ऐं ॾिसंदुसि त सभिनी खे जंहिंजो को सुवालु हूंदो, जंहिंजी का ॻाल्हि हूंदी त उनखे जवाब ॾिबा। वरी उनखां पोइ बाद में बि कुझु शयूं आयूं आहिनि, उन्हनि जा बि आउं नाला वठी छॾियां। डॉक्टर अब्दुल गफ़ार जूणे जो जामिया फ़िक्र अंगेज़ ऐं क़ाबिल तारीफ़ मकालो, मुंहिंजी ॼाण में हसब मामूल वाधारो थियो, लख लहो हक़ सच हक़ लतीफ़। साईं डॉक्टर साहिबु लख थोरा, लख अहसान अली रिंद, हक़ मौजूद साईं, सदा मौजूद साईं, तव्हांजी महिरबानी, लख लाइक़। इंजीनियर माशूक़ अली बियान, माशाअल्लाह साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। आफ़ताब अहमद राजपर साईं, तमामु बहितरीनु अदा, लख लाइक़ लख अहसान। डॉक्टर ज़ाहिद कुरैशी, माशाअल्लाह, उन्हनि कमेंट कया आहिनि। सो मुंहिंजा महबूब कमेंट इलाही सारा मथे हलिया विया आहिनि, खोड़ सारा दोस्त आया पे विया पे, काफ़ी तइदाद दोस्तनि जो उहो मकालो ॿुधऊं। ऐं आउं नथो चाहियां त हाणे मज़ीद मकाले खां पोइ ॻाल्हायां, दोस्त वरी बाद में बि इन मकाले जी वीडियो ॾिसंदा। अवां सभिनी जा लख लाइक़, सदा आबाद हुजो, जिथे बि हुजो सदा आबाद हुजो। अवां सभिनी दोस्तनि खे इंसानियत जी, पंहिंजे वतन, पंहिंजे धरतीअ जी पारत हुजे। हक़ मौजूद, जिए लतीफ़।